अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जुंगार न्यूज़ सां गॾु जीअं त मां आहियां माशूक अली भुट्टो। जीअं त लाड़काणे शहर अंदरि KTN न्यूज़ हो जमालो जी टीम पारां सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां जेको आहे सो इहा रैली कढी वई आहे। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। साईं अस्सलाम वालेकुम। इहा तव्हां रैली कढी आहे त तव्हां केतिरी ख़ुशी आहे? साईं ॾाढी ज़बरदस्त ख़ुशी थी आहे हिन मक़सद में नारे जो जीअं असांजे सिंध जी सखावत में असांखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे जो असांजे अहिड़ा प्रोग्राम हर शहर में हर सिंध में थींदा रहनि ऐं असांखे ॾाढी ख़ुशी रहंदी। सिंधी भाउ जेको बि हूंदो सिंधी अजरक टोपी पाए करे ऐं असां पंहिंजे हिन में सिंध में जेके बि नंढा वॾा और जवान जेके बि आहिनि इंजॉय करे वेंदा आहिनि। जी अदा असां ॾाढो मज़ो करे हो जमालो प्रोग्राम हलियो आहे 3 ॾींहंनि जे लाइ लाड़काणे में, जेको फस्ट टाइम आहे हिते। जी उनजे सिलसिले में असां हीअ डांस बि कई आहे ऐं उन असां शो ख़तमु करे हेॾे आया आहियूं ऐं असां हीअ सकाफ़ती पंहिंजो मेलो मचायो आहे। असां मेले मचाइण में ॾाढी ख़ुशी थी। वॾी महिरबानी।